या पकी मोजा फकीर फिरंदा था वतन पिया वही मैं मुल्क जो वाह सवा लहण वॾियूं ख़बरूं आंदियूं तमाए वरी छा थियो आ बस साइड़े अल्लाह पियो ख़ैर करे वञनि था पिया मुर्शिद साईं जा दुश्मन वधंदा इहो बहादुर मरिया त दरिया खान जो पुटु ये भी फिरी सब वञी थिया आहिनि एहसान साईं जा मुरीद फैसलो सुठो कोन थियो पीर एहसान ॿिन्ही धुरनि जो फैसलो थियो ससु ई वञी थी पंहिंजे माइटनि में ख़ुशि बाक़ी बहादुर खान पंहिंजे पीउ जो खून मात करे छॾियो हाशिम खे मूं त ॿुधो त बहादुर ससीअ जे प्यार में चरियो लॻो पियो हू त चए पियो चकीअ में ससीअ जो संग वठंदसि पर संगो कोन वताई तॾहिं त चवां थी पई त फैसलो सुठो कोन थियो सुठो थियो इहा रात जी रांदि बंदि थी वई पर इहो ससीअ जो संग कंहिंखे ॾींदा बस साइणे जेको निभागीअ जो नसीब चवनि था पिया त बहादुर पियो चए त जिन सां प्यार कबो आहे उन्हनि खे चटीअ में नाहे वठबो अल्लाह तो ॼाणे मना कई आ बहादुर प्यार में कुर्बानी ॾिनी आ बसड़ी साइणे मोहबतूं वञनि थियूं मुल्क मां मोकिलाईंदियूं कुलफतूं वञनि थियूं वधंदियूं असां जहिड़नि जो अलाए छा थींदो तव्हां जड़न जे लाइ दोज़ख जी बाह तैयार आ रुगो तव्हां मरो साइण पिटे छो थी मां वञा थी बहादुर बच्चा अञा बि वक्त अथई पूरो ॾींहुं पूरी रात अथई सोचे वठ सुभाणे कोरट में हाशिम वारनि जी सुनवाई आहे पंहिंजो बयान फेराए वञ इहो तुंहिंजे लाइ आख़िरी मौक़ो आख़िरी जेकॾहिं इहो आख़िरी मौक़ो हथनि मां हलियो ई न पोइ सॼी उमिरि पियो हथ माटी ॾे साईं एहसान जी नज़र में गिरन नथो चाहे मां कोट वेंदुसि शायदि ईंदुसि त मां हाशिम इज्जत सां ॻाल्हाए शरीफ़ खड़ा न कढी विझाए पर हेठि कर हथियार हेठि कर इन्हें बाहुन खां वठी बाहर न कढी छॾे बहादुर पुत्र तूं जोश खां कमु वठी रहियो आहीं दिलि सां न दिमाग़ सां सोच न दिमाग़ सां कुझु अकुल कर बस मामा मां इन मामले ते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाइण थो चाहे जेकॾहिं तो ईअं कयो न त ॾाढो ॾुखियो थींदो पछताणो पवंदो तोखे ई पछताणो पवंदो कुझु सोच कुझु अल्लाह मालिक ठीकु आहे बहादुर बच्चा मां हाणे वञा थो हिन वक़्तु तुंहिंजे मथे ते इश्क जो भूत सुवार आहे तॾहिं त मुंहिंजी ॻाल्हियूं तोखे सम्झ में कोन थियूं अचनि भलिया खान बहादुर जी कोरट में हाज़िरीअ खां पोइ पक सम्झ त हाशिम खान ऐं दिलावर आज़ाद थी वेंदा तूं दिलि जाए कर हाणे सभु मुसीबतूं ऐं मुश्किलातूं टरी वेंदियूं सरदार साईं ये त तव्हांजो ऐं पीर असां ते भलायूं आहिनि न त असांजो को ओही न वाही सरदार साईं असांजो अलाह खां सवा ऐं तव्हां खां सवा ॿियो केरु आहे हाँ सरदार साईं अधो परियो परेशान आहे हाशिम ऐं दिलावर आज़ाद थी अचनि त पोइ उनखे सम्झाइजो त इहे अरडायूं छॾे पंहिंजे घर लाइ कनि ऐं घर लाइ सोचनि चाचा सुमर जेकॾहिं न हाशिम ऐं दिलावर अरडायूं छॾे ॾींदा त माण्हू बघियड़ बंजी चक हणंदनि जेकॾहिं न अरडा हूंदा को बि हथ न लाहींदुनि साईं दादा सूमर ऐं पले जे चवण जो मक़सदु इहो आहे त अरडायूं पंहिंजी जाइ ते
हरूभरू के सां जहिड़ो जोटण नुक़सानकार थींदो साईं दादा। सुमर खान, भलिया खान, तव्हां हरूभरू परेशान न थियो। असां कोशिश में लॻा पिया हिननि जो जल्द में जल्द ठाह थी वञे। सुलह थियण खां पोइ ईअं सम्झो त दुश्मनी जी पाड़ पटिजी वेंदी। सरदार साईं इन ठाह में कई शैतान रडक विझंदा ऐं बहादुर खे आसान रस्तो कोन ॾींदा। साईं दादा, इहो मां बि सम्झां थो। पीर एहसान साईं बि इहा ॻाल्हि सम्झे थो। इन शैताननि जे टोले जे शेर खां बचण जे लाइ कुझु न कुझु करणो पवंदो। कोशिश करणु बंदे जे वस में आहे, बाक़ी कामयाबी ॾियणु मुंहिंजे रब जे हथ में आहे। तव्हां ॿई ॼणा सुबुह जो सवेर पीर एहसान साईं जे बंगले ते वञिजो। उते मां बि ईंदुसि। पोइ तो गॾिजी कोरट हलंदासीं। जेको हुकुम सरदार साईं। हाणे असांखे इजाज़त। इजाज़त। सुमर हलिया। साईं दादा, मुंशी जीवण, सुभाणे इन्हनि शैताननि खे पथरियूं हणी कंहिं बि सूरत में बहादुर खे कोरट ताईं पहुचाइणो आहे। सम्झियो? बाबल साईं, इन्हनि शैताननि खे पथरियुनि जो कहिड़ो असर थींदो? सरदार साईं, इन्हनि ते गोलियुनि जी बरसात वसाइणी पवंदी। गोलियुनि जी। साईं दादा, असांखे अगराई नाहे करणी। छो त कोरट जो मामिलो आहे, कोरट जो मामिलो। बाक़ी सभु बंदोबस्त थियल आहे। इहो कम कानून ऐं कोरट जो आहे। असां इहो सभु कम पुलिस ऐं वकीलनि ते छॾियो आहे। ॾिसो त सही उहे छा था कनि। जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त पोइ साईं दादा असां पंहिंजो कानून इस्तेमाल कंदासीं। पंहिंजो कानून। ऐं पंहिंजे कानून जी ॿोली हूंदी गोलीअ जी ॿोली। छा चयो? गोलीअ जी ॿोली। जॾहिं ॿुधो अथमि न हाशिम दिलावर आज़ाद थी अचनि था। अनवर साईं, इहा त ॾाढी ख़ुशीअ जी ख़बर आहे। इन्हनि खां सवाइ तव्हां बि अकेला थी विया हो। हाशिम दिलावर तव्हांजा साथी थी रहिया आहिनि। फिरदौस बेगम सही थी चवीं। उन्हनि जे हुजण सां मुंहिंजो हर खुटको ख़तम हूंदो। पीर करामत खे ताक़त ई न थींदी जो मूंखे धमकाए। हाशिम दिलावर जे जेल वञण खां पोइ पीर करामत जे कारंदनि मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो ऐं बार बार मूंखे मारण ऐं माराइण जूं धमकियूं ॾींदो रहियो। हाशिम दिलावर जी आज़ादी जो ॿुधी मूं में हिमत पैदा थी वई आहे। फिरदौस बेगम, हिमत। चवंदा आहिनि ॿ त 12, ॿधीअ में ताक़त हूंदी आहे साईं। उन्हनि ॿिन्हिनि जी ताक़त ॿारनि वांगुरु आहे। हाशिम दिलावर जी आज़ादी जो ॿुधी पीर करामत त भितर वांगुरु भुरी वेंदो। हा फिरदौस बेगम, सरदार शाह ज़मान, हाशिम दिलावर, पीर एहसान ऐं बहादुर पाण में मिली हिकु थी आहिनि। हाणे उन्हनि जे हिकु थियण खां पोइ पीर करामत जी कंहिं बि करामत जो असर कोन थींदो। हाणे त जेके पीर करामत खे मुर्शिद चई उन जो मुरीद था सॾाइनि, उहे बि उनखां अलॻि थी वेंदा ऐं हाणे पीर करामत अकेलो थी वेंदो। ईअं ई हूंदो अनवर साईं। 29 ॾींहं चोर जा, 30 ॾींहं भाॻिए जो। पीर करामत फॾा फसाद करे गादीअ जो मालिक बणियो ऐं इज़त वरितई। पर उहा इज़त 4 ॾींहंनि जी महिमान हुयसि। छो त सच जी उमिरि सदियुनि जी ऐं कूड़ जी उमिरि कुझु ॾींहंनि जी हूंदी आहे। ॻाल्हि ॿुधो, मन कन खोले। रुगो तव्हां वई किचन ते बीठा आहियो, कुझु सोचो। जॾहिं बहादुर कोरट सॻो जे पहुची वियो अन फैसले वारे पके कागज़ समेत शायदि ॾिनई न त पाण टिनी जी कई कमाई चट थी वेंदी। हाणे सोचां थो न त मुंहिंजे पुट ते टिंडनी थो चढ़े। ये हाशिम दिलावर आज़ाद थिया तो वॾो गंद थींदो। ये कंहिं बि सूरत में आज़ाद थियण न खपनि। हाजी शरीफ, कुझु बि कर, छा बि कर, पर बहादुर कोरट सगोरी ते न पुॼे। जे कोरट सगोरी ते पुॻो तोसां घटि कान थींदी। तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी थो या कोन थो सम्झी? मां छा कयां? नंढो ॿार हुजे त 2 चमाटूं बि हणांसि। उठ मुड़िसां हुनखे मां छा कयां? तूं त मुंहिंजी का ॻाल्हि मञे ई कोन थो। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? हाजी शरीफ, छा त 2 चमाटूं ठोके कढीसि
जे न थी सघी न ॿ टमाटूं ॿ कारतूस पंहिंजे पाण खे हणी कढ शुमा ई दुश्मन दरिया खान जा कातिल तुंहिंजी औताक ते अॼु बहादुर खान जा टैक ॾींदा अॼु वठो ॿुधंदे पोइ तूं कंध खणी हलण जहिड़ो थींदे हाजी शरीफ नपू कमदार सही थो जे तूं पंहिंजी शिकिल गंदी छो थो करी तूं पंहिंजे हिन किने दिमाग़ मां कुझु सोच त छा कजे न त ईअं असां पाण हाराइजी वेंदासीं सोची छो नथो कर कुझु कल्याण तव्हांखे आऊं थो सम्झायां तव्हां रुॻो मुंहिंजी ॻाल्हियूं हितां ॿुधी हितां न कढो तव्हां बहादुर खे गुम कराए छॾियो पोइ त बहादुर असांजी गिची में पइजी वेंदो चरियो थियो ई न भंग पीती अथई इहो नेकम तूं ॾासी छो कंदासूं इहो कम पीर करामत जी करामत कंदी पीर करामत ईअं छो कंदो पीर करामत खे अर्ज़ु कंदासूं मूंखे पक्का तो सम्झाईंदोसांसि न त मुंहिंजी ॻाल्हि मोटाईंदो न कंदो कमु तुंहिंजो ऐं पोइ बहादुर खे छपर ई कान पवंदी त रांदि मूंसां केरु करे वियो सोचो कुझु टहक न ॾियो सोचो बाक़ी हितां ॿुधी हितां कढी छॾियो खिलण ई पूरा हुजो तव्हांजी मर्ज़ी बाड़े नबू कमदार हुआ तो त लख जी ॻाल्हि करे छॾी मां त चवां थो तोखे मां पोस्की जो पटको ॿुधायां ॻाल्हि अहिड़ी कई अथई वाह कमदार वाह असुल दिल ख़ुशि करे चई इन खिलण जी ॻाल्हि कान अथव माना तव्हां हिकिड़े कन खां ॿुधो था ॿिए खां कढी था छॾियो मुंहिंजी अमल था कयूं उन ॻाल्हि ते मुर्शिद साईं वाह जो कम थी इन खे चइबो अथव थॾे ते पलांद हा मुर्शिद वाह जो तव्हांजो दिमाग़ आहे कसम आहे इन ॻाल्हि ते असांजो दिमाग़ कम ई न पियो करे टन टन बाबा सही बहादुर खे अगवा कंदो केरु उहो त असां सभिनी खे सुञाणे मुर्शिद साईं कबूतर सही पियो बोले बहादुर त असांजी रग रग खां वाक़िफ़ आहे अरे मुराद कबूतर बोलींदा न आहिनि भूकंदा आहिनि बक 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 गुटको अरे माठ कर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बहादुर खे गुम करण वारा माण्हू मुंहिंजा हूंदा पर हिन तरह जा न हूंदा उहे नयूं मुंडियूं हूंदियूं जेके हिन तरह जूं वाक़ुफ़ न हूंदियूं हाणे नाकामी पीर एहसान शाह ज़मान ऐं हाशिम खे ज़रूर मिलंदी पोइ ख़बर पवंदनि मुर्शिद साईं तव्हांजी करामत में केतिरी करामत आहे ऐं तव्हांजे पिटुनि पारतनि में केतिरो असर आहे मुर्शिद साईं बहादुर जे अगवा खां पोइ मां ई हा ॻाल्हि कंदुसि त पीर माण्हू जूं पाड़ूं पटे छॾियूं मुर्शिद साईं बहादुर खे अहिड़े हंधि गुम कराए जो ससवी कलाम चवंदी वते ओ परदेसी पंहिंजे मुल्क मोटिया टंटणा कबूतर ये सदमा त पीर एहसान खे मिलंदा जेको बहादुर खे संगती साथी तो समझे अञा इहा त शुरूआत आहे पहिरियों शाह ज़मान ॿियो पीर एहसान टियों हाशिम चौथों दिलावर इन्हनि जे लाइ अहिड़ी खॾ खोटींदुसि जंहिंमें इहे चारई बहादुर जे केस में सज़ा लोड़ींदा आयो छा सुञाणो कोन था केरु आयो तव्हां छा था चाहियो कहिड़ी दुश्मनी आहे मुंहिंजी तव्हां सां जो मुंहिंजे साम्हूं हथियार सिधा कहीं बिठायो बहादुर खान तूं अगवा थी चुको आहीं इज्जत सां असां सां हल न त इते जो इते पूरो करे हलिया वेंदासीं जॾहिं सुञाणी बि अथई तो मां बहादुर खान आहियां बि हथियार सिधा कई बिठो छुट्टी खयो अथई छा हथ मथे कर बहादुर खान पहिरियों हिन जो दिमाग़ सही कयो ऐं पोइ हिनखे वठी हलो मां चवां थो छॾ मूंखे कारे था वठी वञो मूंखे
मूं बहादुर सां ॻाल्हायो आहे पोइ निकितो आहे या सरदार शाहजहान अचे सभई गॾिजी था निकिरूं। जी एहसान साईं, जेका हुनजी मर्ज़ी। एहसान साईं, अल्लाह ख़ैर कंदो। बाक़ी घणा हुआ त घणियूं ॻाल्हियूं ख़बरूं पियूं हलनि त बहादुर कोर्ट ताईं पहुचंदो ई कोन। जैसूमर इहे ॻाल्हियूं ॿुधण में पयूं ईंदियूं। ईअं बि त ॿुधण में आयो हो न त बहादुर फ़ैसिले लाइ राज़ी कोन थींदो, ऐं ईअं बि ॿुधण में आयो हो त बहादुर पीउ जो खून माफ़ कोन कंदो, पर बहादुर त खून माफ़ करण लाइ राज़ी थी वियो। एहसान साईं, बहादुर जो राज़ पोइ बि अव्हांजे करे थियो आहे। हुनजी दिलि में नफ़रतनि जी जाइ ते मोहबत बि अव्हांजे करे थी आहे, न त सुलह जो साथी कॾहिं बि न थिया। ॾाढो ॾिंगो आहे बहादुर। दादा साहब, ॾिंगायूं ऐं नफ़रतूं सोबत जे करे ईंदियूं आहिनि। बहादुर खे जेका सोबत मिलियल हुई उन में मोहबत हुई ई कान। उनखे जेके माण्हू मिलिया न उहे मोहबत ई न, पहिरें नंबर जा मुनाफ़िक पंहिंजे फ़ाइदे जे ख़ातिर बहादुर खे इस्तेमाल कंदा रहिया। बहादुर हाणे सम्झो आहे त मोहबत छा आहे। अलाह साईं सभिनी खे ईअं मोहबत जी सम्झ ॾे त जी नफ़रतूं न वधनि। सलाम आहे तोखे नबू कमदार, सलाम आहे तोखे। अल्लाह से शैतान खां वधीक दिमाग़ ॾिनो आहे। इहे हाशिमारा ख़ुशि थींदा त असां आज़ाद था थियूं। मूंखे बुत ते टिंडड़ी थो चलंदो आहे। छो नबू कमदार, हीअ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बेरहाक निकिरी चुका आहिनि। पोइ छा जे लाइ तूं तुंहिंजे पुट ते इहे टिंडड़ियूं चढ़नि? मूंखे त बहादुर ते कावड़ थी अचे त न इहो किन्नू कमु कयो छो, जो हाणे तकलीफ़ ॾेई रहिया आहियूं। कमदार नबू, सोचां थो त केॾी महिल पीर करामत जे ओतारे थी हलूं, ॾिसूं त पीर करामत जे हमराहन में करामत आहे या न। ठीक आहे, भले अचो अल्लाह पीर करामत जे आस्थाने ते ॾिसो वाक़ियो ने हमराहन कल्याण कयो या न। कमदार नबू, हलूं था। तकड़ थी शाम थे सांस थी पाणी था हलूं। त पोइ हीअं था कयूं, जे एॾी शाम लाइ इंतज़ार था कयो त हुते ॿिन्ही जा चकर ॾेई अचां। ठीकु आहे, हा तव्हां वियो। सरदार साईं, अॼु मां पाण खे ॾाढो ख़ुशि थो महसूस कयां। साईं दादा, यारनि जी आज़ादी ते यार ई ख़ुशि थी वेंदा, बाक़ी दुश्मननि जूं दिलियूं सड़ी ठोठ थी वेंदियूं आहिनि। सरदार साईं, हाशिम ऐं दिलावर लाइ मां त नेण विछाइण लाइ तयारु आहियां। साईं दादा, दोस्त जी दिलि दोस्तनि लाइ दरिया हूंदी आहे, छो त दोस्त लफ़्ज़ जी माना ई मक़सद वारी आहे, मुनाफ़िकी वारी न। हीरे सान साईं, मां हाशिम ऐं दिलावर जो सरदार पंहिंजी चाहे, पर हुन सां गॾोगॾु हुननि जो दोस्त बि आहे। अॼु इहा दिलि जी दुआ आहे त मुंहिंजे दोस्तनि खे आज़ादी मिले। तव्हां जेका दोस्त लफ़्ज़ जी माना ॿुधाई आहे उहा बिल्कुलु सही आहे। हाणे न जेकॾहिं मुंहिंजा दोस्त मुंहिंजी जान घुरंदा न, उहा बि जान हुनजे मथां क़ुर्बान करे छॾींदुसि। सरदार साईं, जेके सच्चा दोस्त हूंदा आहिनि उहे जानियूं न मोहबतूं घुरंदा आहिनि, हिक ॿिए खे इज़तूं ॾींदा आहिनि। वीर सान साईं, हाशिम ऐं दिलावर खे अॼु जेकॾहिं इज़त सां आज़ादी ॾियारे ॻोठ वठी था अचूं न, त पोइ इहा ई दोस्ती आहे ऐं इहो ई दोस्तीअ जो फर्ज़ आहे। तव्हां सभिनी जे बेचैनीअ बेक़रारीअ जो सबबु मां सम्झां थो, पर असां तव्हां सभिनी जूं सोचियूं हिकु आहिनि। सही था चओ मुर्शिद साईं, मुंहिंजे दिमाग़ में इहो ई पियो सोचे त शाह ज़मान खान पाण खे ताक़तवर थो सम्झे, जे ताक़त खे कमज़ोर करणु खपे, छो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थो चढ़नि। मुर्शिद साईं, मुंहिंजे ज़हन शुरात खां वठी जेकी शाह ज़मान जी इज़त आहे न, उन खे मञियो ई नाहे। मुर्शिद साईं, शाह ज़मान त असांजे दिमाग़ जो सूर हो। हाणे वरी पीर एहसान ससुई खे बाज़ियाब कराए बहादुर जे मथां जेको एहसान कयो आहे न, उन्हीअ जे करे इहो पीर एहसान असांजे घाटे में लॻी वियो आहे। घबराओ न, जेकी घाटे में लॻी विया आहिनि हाणे उन्हनि जा घाटा भञंदासीं। केरु केतिरो ताक़तवर आहे उहा उन्हनि सभिनी खे ख़बर पइजी वेंदी ऐं असांखे ख़ुशख़बरी मिली वेंदी। हा बाबा, जिंदा घाटा भॼंदा न,
उन्हनि जा सिधा ई कोन थींदा डंडन जी